सवाल कयो आहे हमीद बलोच। उहो त चए त पेश इमाम जे पुठियां जमायती चवंदा आहिनि त पुठियां हिन इमाम जे पेश इमाम कहिड़ी तरह नियत कंदो अगरि पोयां जमात आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इमाम खे इमामत कराइण जी नियत करणु ज़रूरी नाहे जेकॾहिं पुठियां मर्द बीठल आहिनि, पर जेकॾहिं मर्दनि सां गॾु औरतूं बि जमायत में बीठल आहिनि त उन सूरत में इमाम नियत कंदे ईअं चवंदो त आऊं औरतुनि ऐं मर्दनि खे निमाज़ पढ़ायां थो। जेकॾहिं इमाम औरतुनि जी इमामत कराइण जी नियत न कंदो त औरतुनि जी निमाज़ न थींदी, बाक़ी हिन इमाम जी बि निमाज़ थी वेंदी, उन मर्दनि जी बि निमाज़ थी वेंदी। पर जेकॾहिं जुमे जी निमाज़ आहे या ईदुनि जी निमाज़ आहे ऐं उन में औरतुनि जी बि नियत करणु ज़रूरी नाहे। इमाम सिर्फ़ु चवंदो त आऊं निमाज़ थो पढ़ां ऐं जमायती चवंदा त असां हिन इमाम जे पुठियां निमाज़ पढ़ूं था, निमाज़ सभिनी जी थी वेंदी। जीअं बदाए सनाए जे अंदरि आहे त अल्लामा कासानी रहमहुल्लाह ताला फरमाए थो वम्मा नियतो इमामत रिजाल फला युहताजु इलैहा व यसिहु इक्तिदाउहुम बिही बिदून नियत इमामत। इमाम खे मर्दनि जी इमामत करण जी नियत करणु ज़रूरी नाहे। जेकॾहिं नियत खां बग़ैर बि उन्हनि खे निमाज़ पढ़ाईंदो त सभिनी मर्दनि जी निमाज़ थी वेंदी। अॻियां पाण फरमाए थो त वम्मा नियतो इमामतिन निसाए फ़शर्तुल सिहत इक्तिदाए हिन बिही इंद अस्हाबिन सलासा। जेकॾहिं इमाम औरतुनि खे इमामत कराए थो त उन सूरत में इमाम खे इहा नियत करणु ज़रूरी आहे त आऊं औरतुनि खे निमाज़ पढ़ायां थो। जेकॾहिं इहा नियत न कंदो त औरतुनि जी निमाज़ सही न थींदी ऐं इन ते असांजे फ़िक़ह हनफ़ी जा टई इमाम मुत्तफ़िक़ आहिनि। ऐं फ़तावा हिंदीअ जे अंदरि आहे त वयसिहु इक्तिदाउल मरअति बिर्रजुल फि सलातिल जुमअति व इल्लम यनवि इमामतहा वकज़ा फिल ईदैन व हुवल असह। जुमे ऐं ईदुनि जी निमाज़ुनि में जेकॾहिं इमाम औरतुनि खे इमामत कराइण जी नियत नथो करे त बि जाइज़ आहे ऐं इहो ई सही कौल आहे। अल्लाहु आलम बिस्सवाब।